फ़लस्तीन ते इसराइली जारियत ख़िलाफ़ कराची बार तरफ़ा अदालती कार्रवायुनि जो बाइकॉट करण बाद एहतजाजी रैली कढी वई। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है शहजाद जलबाणी। जी शहजाद। जी बिल्कुल, कराची बार एसोसिएशन पारां अज रैली कढी पई वञे, एहतजाज कयो पियो वञे फ़लस्तीन जे हक़ में इसराइल जे ख़िलाफ़ इसराइल जे पारां जेका बमबारी कई पई वञे मज़लूम फ़लस्तीनियुनि ते, उन जे ख़िलाफ़ अॼु अदालती कार्रवायुनि जो पिणु बाइकाट कयो वियो हुयो। वकील बिरादरी पारां अॼु सॼे मुल्क में अदालती बाइकाट करे एहतजाज रिकॉर्ड करायो वियो आहे। उन सिलसिले में कराची सिटी कोर्ट में पिणु रैली कढी एहतजाज कयो वियो आहे। अचो त हिते बार एसोसिएशन जे अॻवाननि सां ॻाल्हायूं त उन्हनि जो छा चवणु आहे। सिंध बार काउंसिल, सुप्रीम कोर्ट बार काउंसिल उन मुकम्मल तौर ते पूरे पाकिस्तान में जेके भी अदालती कार्रवायूं आहिनि उन्हनि खां बाइकाट करे छॾियो आहे फ़लस्तीन भाउनि जे हक़ में। असांजूं जेके इंटरनेशनल लेवल ते असांजूं ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, जीअं OIC आहे या UNO आहे, उहे कोई भी कम करण जे लाइ तैयार कोन्हनि, छो त हिन टाइम मुसलमाननि खे अहिड़े तरीक़े सां उन खे भिस सां लॻायो पियो वञे, नंढनि मासूम ॿारनि खे, नौजवाननि खे तबाह कयो पियो वञे। पर अलाए छो असांजे मुल्क जा जेके आला अमलदार आहिनि, जेके आला उहिदेदार आहिनि ऐं वर्ल्ड लेवल ते जेके मुस्लिम उम्मा जा लीडर आहिनि, सवाइ ईरान खे ॿियो को बि पुछण लाइ तैयार कोन्हे। उहे वेपन्स, उहे हथियार इस्तेमालु कया था वञनि जेके कंहिं बि जंग में जेको आहे इलीगल करार ॾिनल, जीअं वाइट फास्फोरस आहे ऐं अहिड़े क़िस्म जा ॿिया वेपन्स आहिनि जेके ऐं उन ते UNO जी ख़ामोशी ऐं वेस्टर्न जेके कंट्रीज़ जेके पाण खे ह्यूमन राइट्स जो चैम्पियन सॾनि थियूं, उन्हनि जी ख़ामोशी, उन्हनि जे डबल स्टैंडर्ड ऐं उन्हनि जी मुनाफ़िकी खे जेको आहे ज़ाहिर करे छॾियो आहे। देखिए, हम अपना एहतजाज रिकॉर्ड कर रहे हैं पूरी दुनिया के सामने, इसलिए कि काला कोर्ट एक मुत्तहिद वो है, सारे मुत्तहिद हैं और उनकी एक ही डिमांड है कि फ़लस्तीन के ऊपर जुल्म बंद किया जाए। वो 40 ममालिक का सरबराह जो कि अपने आप को उम्मत मुस्लिमा के फ़ौज का सरबराह कहता है, क्यों नहीं आता मेरे लिए, मुझे बचाने के लिए, मेरे बच्चों को बचाने के लिए, मेरे ख़ानदान को बचाने के लिए। आज मैं लुट रहा हूँ, मेरे बच्चे शहीद हो रहे हैं, मेरे घर बर्बाद हो रहे हैं, मेरा ख़ानदान बर्बाद हो गया, मेरी बिल्डिंगें बर्बाद हो गई, मेरा पूरा मुल्क उजाड़ दिया गया। इसराइल दहशतगर्दी जेका आलमी दहशतगर्दी करे पियो फ़लस्तीन जी सरज़मीन ते, जिथे हुन पंहिंजो मासूम ॿारनि जे मथां, इस्पतालुनि जे मथां, रिहाइशी आबादियुनि जे मथां जेका दहशतगर्दी कई आहे, उन जे ख़िलाफ़ु असां जेके वकील आहियूं सभु हिकु आवाज़ थी उन जे ख़िलाफ़ु असां रोड ते निकिरी आया आहियूं। किस कदर जुल्म किया जा रहा है, जुल्म की इंतहा है और हम सारी वकील बिरादरी इसके ख़िलाफ़ एहतजाज करते हैं और इंशाल्लाह हम सड़कों पर आएंगे और हम हो सकेगा, जितना हो सकेगा हम फ़लस्तीनियों के साथ हैं, मुसलमानों के साथ हैं। जी बिल्कुल, तव्हां कराची बार एसोसिएशन जे अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु हुयो त आलमी इस्लामी तंज़ीमूं आहिनि, OIC ऐं इन खां अलावा आलमी इस्लामी तंज़ीमूं जेके आहिनि उन्हनि खे फ़लस्तीन जो साथ ॾियणु खपे ऐं इसराइल जी जारियत ख़िलाफ़ु क़दम खणणु खपनि। जी।